काठ जे ठहियल साज़नि मां बांसुरी भी हिकु साज़ आहे ऐं सॼी दुनिया में मक़बूल आहे। पाकिस्तान समेत भारत में भी बांसुरी मौसीक़ीअ में इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं कंहिं बि महफ़िल में हिन जो अहम किरदारु हूंदो आहे। बांसुरी खे 500 साल खनि अॻु खां ई राग में इस्तेमालु कयो वेंदो रहियो आहे। बांसुरीअ जो भारत जे उत्तर प्रदेश जे इलाइक़े पीलीभीत सां सदियूं पुराणो रिश्तो आहे। 100 साल अॻु सूफ़ी बुज़ुर्ग सुभान शाह पीलीभीत में बांसुरीअ जे कारीगरनि खे आबाद कयो हो। तॾहिं खां इहो कारोबार हिते कयो पियो वञे। हूअं त कारीगरी खे बुनियादी तौर ते मर्दनि जो कमु सम्झियो वेंदो आहे, पर हिन बांसुरीअ जा सुर औरतुनि जे हथनि खां सवाइ अणपूरा रहंदा। हिते रहंदड़ सभु मुस्लमान कुटुंब अॼु बि बांसुरीअ जी सनत खे पंहिंजे अबाणे कम जे तौर ते हलाए रहिया आहिनि। सभ खां पहिरियां ड्रिघे बांस खे बांसुरीअ जी साइज़ मूजिबि कटियो वेंदो आहे। कटाईअ खां पोइ बांस खे छिलियो वेंदो आहे। पोइ बांसुरीअ में सुरनि लाइ गरम सीखुनि सां सुराख़ कया वेंदा आहिनि। आख़िर में बांसुरी मथां हिकु नुक़्तो लॻायो वेंदो आहे ऐं उन खे मुख़्तलिफ़ रंगनि जो रंग कयो वेंदो आहे। इन खां पोइ बांस मां वॼाइण जोगी बांसुरी ठही वेंदी आहे। बांसुरी खे सुर ॾियण लाइ इन में मुक़रर विथीअ ते लोह जी गरम सीखुनि सां सुराख़ कया वेंदा आहिनि। बांसुरी जे कारखाननि में सुर ठाहिण जो कमु औरतूं कंदियूं आहिनि। शुरूआती तौर ते ई औरतुनि खे इहो कमु ॾिनो वियो हो ऐं उन्हनि में महारत अची वई आहे। अॼोके दौर में रुॻो औरतूं ई आहिनि जेके सुरनि लाइ सुराख़ करण जो हुनुर ॼाणनि थियूं। इन लाइ इहो कमु बि संदनि ज़िमे आहे। बांसुरी ठाहिण में बुनियादी तौर ते इस्तेमालु थींदड़ कचो माल पीलीभीत मां ईंदो आहे। पीलीभीत मुल्क जो वाहिद ज़िलो आहे जेको बांसुरीअ जी तयारी लाइ सुञातो वञे थो। इहो ई सबबु आहे जो हिते बांसुरी चौक पिणु ठहियल आहे।